तो दोस्तों अस्सलाम वालेकुम शाह इस्तांबुल में अज अस एक नए स्टोर है शॉपिंग स्टोर उदा वेंदासीं जो इन ग्रीन लाइन ते है ये है M2 ते है ये जो स्टेशन है ITU इतने है ये ग्रीन लाइन हींअर असां आहियूं मस्जिद कोए में सो मस्जिद कोए में असां चढ़ंदासीं सिधो वेंदासीं रहूं ITU हिते लहंदासीं हिते तक़रीबन को 20-22 मिनट जो पंधु आहे ऐं इन स्टोर ते वेंदासीं सो असां सां गॾु रहिजो वॾी महिरबानी Yaşlı, engelli, hamile ve çocuklu yolcu. सो दोस्तों मस्जिद कोई मां हाणे असां चढ़ूं था मेट्रो में अची वई असांजी पंहिंजी मंज़िल में सो असां चढ़ियासीं मस्जिद कोई मां हीअ आहे M2 आहे ग्रीन लाइन सो असां हाणे हिते लहण वारा हिते लहंदासीं हितां खां पोइ वरी हुन स्टोर वेंदासीं सो असां लही आहियूं हिते इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी ITU स्टेशन है मेट्रो जी ग्रीन लाइन ते है ग्रीन लाइन मेट्रो आहे सो हिते असां लथा आहियूं हितां खां थोरो पंधु करे वेंदासीं अॻिते सो असां हाणे हिन स्टेशन तां ॿाहिरि निकिता आहियूं इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी इहा आहे मेट्रो लाइन ते सो हितां खां वरी तक़रीबन को 15-16 मिंट जी वॉक ते आहे उहो स्टोर सो ओॾां वेंदासीं सो तक़रीबन मेट्रो स्टेशन खां को सम्झो त 15 मिंट जी वॉक हुई सो हीअ स्टोर आहे जंहिंजो ॿाहिरि रोड आहे पहिरीं तव्हांखे ॿाहिरि जो इंतज़ारु करायां त ॿाहिरि जो माहौल कीअं आहे सो असां हाणे अंदरि अची विया आहियूं असांजी सिक्योरिटी क्लीयरेंस थी अथऊं
ही हिते वेहण जो आहे इलाइक़ो, सिटिंग एरिया आहे। तक़रीबन ही 3 मंज़िल हेठि आहे इहो। सो दोस्तों हर स्टोर जे आहे हिते बि फूड कोर्ट आहे आलिशान। सो इस्तांबुल में हिन स्टोर में मूवीज़ बि आहिनि, कुझु अंग्रेज़ी मूवी बि हिते अवेलेबल आहिनि, जीअं जॉन विक आहे, जो गैलेक्सिन इहा बि आहे हिते। सो 2 टे मूवीज़ आहिनि जेके इंग्लिश में हिते तव्हांखे मिली सघंदियूं। सो दोस्तों ही मुंहिंजो फेवरेट आहे। हिते तव्हांखे सुठो रोल मिली थो वञे, कबाब जो, चिकन जो, गोश्त जो। सो ही ज़रूरु तव्हां ट्राई कजो जॾहिं हिते इस्तांबुल अचो था। सो दोस्तों असांजी अॼु जी वीडियो पूरी थिए थी। पंहिंजी दुआ में यादि कजो।